मौजूदा दौर साइंसी तरक्की ऐं इंटरनेट जो दौर आहे। इंटरनेट ऐं ॼाण ताईं पहुच असां सभिनी जो हक़ आहे ऐं इंटरनेट इस्तेमाल कंदे महफ़ूज़ रहण भी असांजो बुनियादी हक़ आहे। त पोइ सवाल इहो पैदा थिए थो त औरतुनि खे इंटरनेट ज़रिए नाकारी, तासुबाणे रवैये, खौफ़ ऐं हिरास या गैर ज़रूरी तनक़ीद जो शिकार छो बणायो वञे थो। इंटरनेट या साइबर सेफ्टी जी ॻाल्हि कजे त औरतुनि खे आम तौर ते इहा सलाह ॾिनी वेंदी आहे त हू इंटरनेट इस्तेमाल करणु बंदि करे छॾनि। छा इहा सलाह मसइले जो हल आहे? टेक्नोलॉजी समेत कंहिं बि शइ जे नुक़सान खां बचण जो बहितरीन तरीक़ो एहतियात आहे। वालिदैन खे घुर्जे त नौजवान ॿारनि ऐं ॿारड़ियुनि खे इंटरनेट जे इस्तेमाल खां रोकण बदिरां उन्हनि में आगाही ऐं शऊर पैदा कनि। जेकॾहिं को हिरासां करण जी कोशिश करे थो त डिॼण ऐं मामले खे वालिदैन खां लिकाइण बदिरां खुलियल नमूने वालिदैन खे आगाह कनि। डप बदिरां बहादुरी ऐं अकुलमंदी खां कमु वठणु घुर्जे। वालिदैन खे घुर्जे त ॿारनि खे सही ऐं ग़लति जो फ़र्क़ु सेखारीनि ऐं उन्हनि ते नज़र रखनि त हू इंटरनेट जो इस्तेमाल कीअं करे रहिया आहिनि। लाइब्रेरी में कंप्यूटर या इंटरनेट इस्तेमाल करणु को मसइलो न आहे, पर समाजी राब्तनि जी वेबसाइट्स जो पंहिंजी फ़ोन ते गैर ज़रूरी इस्तेमाल ख़तरनाक साबित थी सघे थो। इन लाइ इंटरनेट जे हवाले सां इहो सोचण जी ज़रूरत आहे त इन सां वाॻियल मसइलनि खां कीअं बची सघिजे थो। वालिदैन आगाही ऐं हाकारी रवैये सां पंहिंजनि ॿारनि खे महफ़ूज़ रहणु सेखारे सघनि था। इंटरनेट वापेदार खे हमेशा साइबर सिक्योरिटी ऐं साइबर कानूननि जी ॼाण हुजणु ज़रूरी आहे।